पनवाकिल भरिसां ॻोठ वली मोहम्मद चाचड़ जे रहवासियुनि गदपुर पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट करे आहे अयाज़ शेख। पनवाकिल जे कचे गुदपुर थाणे जी पुलिस पारां ॻोठ वली मोहम्मद चाचड़ में घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। इन सिलसिले में रहवासियुनि पारां पुलिस गर्दी घरनि में भञणराह करे क़ीमती सामान ऐं माल काए वञण ख़िलाफ़ मासूम ॿारनि समेत एहतजाज कयो वियो। ॻोठाणनि गुदपुर पुलिस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ आवाज़ टीवी आॾो दाहींदे चयो त माण्हू बि असांजो क़त्ल थियल आहे, जान मुड़ुस बेख़ता बेॾो उहे चोर गिरफ़्तार बि थियनि। असां सां पुलिस नाजाइज़ी भागनि था छो थी करे? चोर जे वारो गुदपुर पुलिस आहे, अलाह जो नालो अथनि, क़ुर पाक जो वसीलो बि चवनि था असांजी हक़ जी मदद कनि। खून में कातिल फरमान जेके आहिनि 7 माण्हू गिरफ़्तार थियनि। असां ग़रीबनि सां अञा हुकूमत मदद करे जीअं असांखे अॻियां नुक़सानु फरमान न ॾेई वञे। राति ॾींहुं असांजूं निंडूं फिटी आहिनि। ॾींहं जो पुलिस राति जो फिरनि था असांजे ॿाहिरां। नंढा असांजा बच्चा आहिनि, थाणे सां मां लॻे वेठो आहियां। अमीर बख्श असांजो क़त्ल थियल आहे। अञा पुलिस जी बि भञणराह असांजे घरनि में, अञा धमकियूं बि। पुलिस इहा चए थी त तव्हां खून तां हथु खणो। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे इंसाफ़ मिले, असांजी पुलिस मां जान छुटे। घर ते चढ़ाई करे गुंदी भञी वई, खटां भञी, टपड़ टाड़ी, असांखे इहो चवनि था त तव्हां इन केस तो हथ खणो। अमीर बशकार न त तव्हांखे अञा ई अॻियां गिरफ़्तार कंदा। अदालत मिले थो गुदपुर थाणो पुलिस चढ़ाई करे नुक़सानु ॾेई। असांजी अपील आहे SP सखर खे, DIG खे, मुरादली शाह खे असांजी ख़ुदा करणु ॿुधनि। असांजी वज़ीरनि खे आहे, चङनि मुहांडरनि खे आहे, हुकूमत खे आहे, पर थाणनि सदू जो आहे, गुदपुर आहे, कुलनी थाणनि खे अपील आहे त इहो कातिल गिरफ़्तार हुजे। ॻोठाणनि IG सिंध, DIG सखर, SSP सखर समेत वस वारनि खां अपील कई आहे त पुलिस गर्दी जी अहिड़ी वारदात जो नोटिस वठी गुदपुर पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ TV न्यूज़, पनवाकिल।